ही नंदेरे जे गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल नंबर 2 जो पटेवालो ख़ालिद हुसैन भुट्टो आहे जेको 10 वरनि खां ड्यूटी करण बावजूद पगार खां मरो। संदसि ज़िंदगी ॾुखियाईनि में वरितल आहे। मिट माइट दोस्त अहबाब साणस मुंहुं मोड़े चुका आहिनि। ऑफिसुनि जा चकर ऐं सियासी बोतारनि जे ओताकनि ते कयल दांव कंहिं न वरितो। ख़ालिद भुट्टो 2012 में तालीम खाते लाड़काने में भर्ती थियो। खेसि तालीम खाते रतेदरे जे मेयर गांगरो जे प्राइमरी स्कूल में मुक़ररु कयो वियो, जिते हुन 4 साल खां वधीक अरसो ड्यूटी कई। 2016 में उन वक़्त जे टीओ रतेदरो खेसि बदिली करे गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल नंबर 2 में मुक़ररु कयो, पर हिन जी बायोमेट्रिक मेयर गांगरो में ई रही। बायोमेट्रिक मेयर गांगरो खां तब्दील न थियण सबबि उन स्कूल में बायोमेट्रिक जा नुमाइंदा ईंदा रहिया ऐं खेसि मौजूदु न ॾिसी 2016 में हिन जी पघार बंदि कराए छॾी, जेका हिन वक़्त ताईं खुली न सघी। 2017 में उन वक़्त जे DEO लाड़काणो इन जी बायोमेट्रिक त तब्दील कराई, पर पघार जो मसइलो पोइ बि लड़कियो रहियो। 7/5/12 ते मेयर गांगरे में पोस्टिंग थी। असांजी 4.5 साल असां उते ड्यूटी पघार बि खईंसीं। उन खां पोइ असां TO साहिबु रतेदरे हो ऐं आर्डर करे असांजे 2 स्कूल नोंदर में असांखे उमाणियो वियो। जे मुताबिक़ असांजी बायोमेट्रिक 2016 खां हुननि असांखे गिराज़ुर करे असांजी पघार बंदि कई हुई। जन या असांजा सियासी उन्हनि बि भॼी बीठा आहियूं, जीअं का बि वार नथी कई वञे। असांखे 10-11 साल गुज़री विया। बचनि जे बि नथा करे सघूं। मुंहिंजा बचड़ा बि जो तंग थी पिया आहिनि। रिकॉर्ड हिते ॾिसो तव्हां 2 स्कूल में माना ड्यूटी आन आहियूं। असांजी बायोमेट्रिक बि हिते थिए थी, पोइ बि असांजी मदद नथो करे। न माइट न मिट, हर कोई माना आसरनि में चवनि था त असां छा ॾियूं तव्हां पघार जे आसरे, तव्हां कीअं हलंदो। न असांखे कोई हिते दुकानदारो को सब्ज़ी थो ॾिए, न को माइटी असांखे ॾिसे थो पियो, न लिखे थो। घर मुंहिंजो सर तव्हां ॾिसो न, जेको आहे सो छत बि न आहे। सर 5 बचड़ा आहिनि, 5 बचड़ा आहिनि। पढ़ंदा आहिनि, पर छा उन्हनि खे पढ़ाए असां सघूं, ख़र्च ई न आहे त आणियूं छा। ख़ालिद हुसैन पियोन 2016 खां वठी नौंदर एलिमेंट्री स्कूल में सुठे नमूने सां पंहिंजो ईमानदारी सां ड्यूटी करे पियो, जेको बायोमेट्रिक में बि हू प्रेज़ेंट आहे ऐं असांजे रिकॉर्ड मूजिबि बि प्रेज़ेंट आहे। गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त हिन ग़रीब मिसकिन जी पघार शुरू कई वञे। त खां हिते आयो आहे त हर हमेशह ई ड्यूटी कंदो आहे। जेतिरा बि साल हिनखे सोरनि खां वठी आयो आहे त हीअ हिते ड्यूटी कंदो आहे। खातो बायोमेट्रिक खां पोइ फेस वेरिफिकेशन लाइ उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि जे हाज़िरी ऐं तइलीम जे बहितरीअ तरफ़ हिकु वधाए रहियो आहे। उते ख़ालिद भुट्टो जहिड़ा अन्याय ऐं साॻियुनि ग़लतियुनि जो वर्जाव रहियो त नतीजा मिलण बजाए अञा वधीक पसपाईअ सां मोटणु। अख़्तर अबड़ो, मेरा TV न्यूज़।